करबला जे पिड़ में खेमा खोड़ियाऊं, जेड़ो यजीद सां जुंबी जोड़ियाऊं, मोह न मोड़ियाऊं पसी ताओ तरार जो। पहिरीं मुहर्रमुल हराम खां नाई मुहर्रमुल हराम ताईं प्रोग्राम या शहीद करबला, जंहिंमें शरीक हूंदा उलमाए कराम, ज़ाकिरीन, मौलमा ऐं ज़ाकिरा। अहले बैत अलैहिस्सलाम जो सारे बाबुल हवाई जो, उनमें हज़रत मौला अब्बास सलमदार, हज़रत मुस्लिम बिन अकील, शहजादे अली असगर और हज़रत इमाम मूसी कासिम अलैहिस्सलाम, ये चार हैं जो बाबुल हवाई है। मौला देखिए यको तन्हा नहीं आए, मौला तो अपने पूरा घराना लेकर आए। इमाम कंहिंखे बि सदारे, कंहिंखे बि निदारे, कंहिंखे बि पुकारे त हल मिन नासिर युनसिरना। इमाम अलैहिस्सलाम जो ख़ालिसतन मक़सद है वो पंहिंजे नाना जी उम्मत जी इस्लाह है ऐं अॼु ताईं वो इस्लाह थी रही। मदीने मां कूच कनि था, पहिरियों हज जे इरादे सां, वरी उहो इरादो तोड़े वरी करबला जे तरफ़ सफ़र था कनि। करबला वारिसाने क़ुरान जो वाक़ियो आहे, जेको वाक़ियो अहिड़ो वाक़ियो आहे जेको हींअर चाहे थो त असांजे बारे में ॻाल्हाए वञे। अली असगर तुम हुज्जत खुदा के बेटे हो, हुज्जत को तमाम करो। रिवायत में मिले थो त हज़रत जोन जो सर मुबारक मौला पंहिंजी झोली में रखी चयो आहे त ऐं जोन ख़ुदा तुंहिंजे इन खून में अहिड़ी ख़ुशबू ॾींदो जो करबला जे कंहिं बि शहीद में न हूंदी। करबला जे मैदान में बीहण ऐं मौला जो साथ ॾियणु लाज़िम आहे। असीं तव्हां सां गॾु हूंदासीं पहिरीं मुहर्रमुल हराम खां नाई मुहर्रमुल हराम ताईं राति जो 11:10 ते प्रोग्राम या शहीद करबला। या शहीद करबला।